सो सिज ॾिसो था वॾी तपस्या सिज में ऐं अॼु बि तमामु घणी गर्मी आहे कराची तमामु घणी गर्मी ऐं हींअर बि तमामु घणी गर्मी आहे। अॼु बि राह वींदड़नि खे ॿारनि खे नौजवाननि खे शरबत थधो करे पीआरींदासीं ऐं उन जे लाइ कहिड़ी कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे उहो तव्हांखे मां ॿुधायां थो। तो मुझे बिल्कुल पुठियां गुलशन नदीद जी गेट है ऐं असां वञी रहिया आहियूं पिपरीअ जिते गर्मीअ में शरबत ठाहे माण्हुनि खे पीआरींदासीं। ही मेन गेट है गुलशन नदी जी ऐं मेन नेशनल हाईवे रोड आहे। हाँ दोस्तों, ही है नसीराबाद मोड़ ऐं मोड़ है जेके रक्षा तव्हां ॾिसो था अंदरि वेंदा पिपरी सिंधी ॻोठ पठान कॉलोनी ऐं बिन कासिम स्टेशन में ही रस्तो थो वञे। ही नसीराबाद मोड़ ऐं हिते ई माण्हू लहंदा आहिनि पिपरीअ में अंदरि वञण जे लाइ, सिंधी ॻोठ वञण जे लाइ हिते ई लहंदा आहिनि। ही मेन नेशनल हाईवे रोड ई आहे जेको तव्हां ॾिसो था। पिपरी जे मेन रोड ते असां चढ़ी विया आहियूं ऐं रोड जेको डबल ॾिसो था तव्हां विच ते थोरो झाके नमूने ठहियलु आहे, ॿिन्ही पासनि खां गाॾियूं ईंदियूं वेंदियूं। सो ही पिपरीअ में दाख़िल थी चुका आहियूं ऐं पहिरियों नसीराबाद ॿियो ही जेको आहे तव्हांखे गाॾियूं ऐं दुकान नज़र अचनि था। इहा आहे पठान कॉलोनी, इन खां बाद में जेको आहे सो सिंधी ॻोठ शुरू थींदो। ही दीवार जेकी तव्हां ॾिसो था होसि ताईं इहो पिपरी जो मेन क़ब्रस्तान आहे ऐं पिपरी जे क़ब्रस्तान खे तक़रीबन 22 खां 23 ॻोठ नंढा नंढा ॻोठ लॻनि था। हिते ई माण्हू पंहिंजो जेको आहे दफ़न कंदा आहिनि मुर्दो। असां शाहनवाज़ ॻोठ में पहुची विया आहियूं। हिन शाहनवाज़ ॻोठ में ई जेको गर्मी आहे ऐं गर्मी जे वजह सां हिते माण्हुनि खे जेको आहे शरबत वग़ैरह पीआरींदासीं। ही शाहनवाज़ ॻोठ जेको तव्हां ॾिसो था, हिते ई अॼु असां माण्हुनि खे शरबत पीआरींदासीं। तमामु घणी गर्मी आहे ऐं जो अॼु हिते दुकान ॾाढो असां पंहिंजो शरबत ठाहे ऐं पीआरींदासीं राह वींदड़नि खे। तमामु घणी गर्मी आहे उन वजह सां। ऐं अॼु जेको असां बाटो इस्तेमालु कंदासीं उहो ही आहे। ही बा डेकोरेशन वारो आहे ऐं बाटो हिन जो जेको ही आहे असां वठंदासीं साफ़ु करे हिन में बर्फ़ विझी ऐं हिन में जेको आहे शरबत ठाहींदासीं। मुंहिंजे पोयां सिज ॾिसो केॾो न मूंखे त गरम लॻे थो ऐं तव्हांखे वीडियो जे ज़रिए ॿुधायां थो त तमामु घणी अॼु बि गर्मी आहे। सो अॼु पाण स्टार्टिंग वठूं था। हे भाऊअ टप धोई छॾियो आहे ऐं तमामु वॾो टप आहे। हिन में 2 शीशा लहंदा ऐं खंडु, पोइ हिन में बर्फ़ विझी ऐं करे स्टार्टिंग वठूं था। कलाकु वांगुरु अॼु बि दोस्तो तमामु घणी गर्मी आहे। सो असां कमु 12 बजे स्टार्टिंग कंदासीं। ही साईं भुटे साहब दुकान। अब छा हाल आहे? ख़ुशि ख़ैर। शीशा ॾे शरबत जा 2। हा ॿियो ख़ैर आहे? कल्ह यार हेॾे हलायासीं शरबत गुलशन नदीद में। गर्मी आहे न ॾाढी, राह वींदड़नि खे पीआरियूं था अॼु वरी हिते। वाह वाह। खोपरे जो बूरो सही आहे? हल खोपरे जो बूरो बि ॾे। ख़ैर ख़ुशि अथव? सही आहे। 100 रुपये क्यों? कहिड़ो आहे ॾेखार। इहो डायरेक्ट ई पवंदसि न बसि? अच्छा ठीकु आहे। ही कयो 100 रुपये जो कयोसि। पैसा घणा था प्यारा? 5 में रखो।
780। हलो बाबा रेडी खपे कढी ॾियो न पाण महिरबानी साईं भाऊ जी ये दुकानदार भाॼीअ जो आहे हिन दुकान ऐं हिन खां रेड़ीअ सां वठूं था रेड़ीअ ते ई ॿाटो रखी ऐं हिते शरबत हलाईंदासीं गर्मीअ में सिजु ॾिसो था वॾी गर्मी आहे। हिन रेड़े ते रखी ॿाटो छो टेबल वग़ैरह ना आहे असांखे रेड़ो ई कमु असांजो कढी ईंदो। रोज़ ठाहिणो आहे ऐं मिल्क रोज़ जे लाइ खीर हींअर वठण था वञूं ऐं वाड़े जो ताज़ो खीर हूंदो आहे फ्रेश सुठो खीर। हा 2 किलो जो साईं 2 किलो खीर वठिजे। मिल्क रोज़ ठाहींदासीं ऐं मिल्क रोज़ उन में वरी विझंदासीं अलाह तव्हांजो भलो करे जेको खोपरे जो ॿूरो हूंदो आहे उहो बि उन में विझंदासीं ऐं 120 रुपए में खीर हिते हले थो पियो 140 2 किलो खीर। हलो पुट हलो न हलो बाबा बर्फ़ अचणी आहे दोस्तो ऐं खंड हिन में असां दोस्तनि जी मदद सां पहिरियों ई मिलाए चुका आहियूं सो खंड ॻरी वई आहे। पूरो विधोसीं असां डूंगीअ जो ऐं आस्तड़े आस्तड़े हिन में शयूं पवंदियूं पाणी विझंदसि 100 रुपए जी वॾो टप आहे 100 रुपए जी बर्फ़ विझंदासीं तो साईं खणी ईंदो साईं होॾे खणी था अचो न ओके ओके साईं बर्फ़ अचे थी पई हा हा बर्फ़ खे धोइजे साईं हिन में खीर भी पइजी वियो ऐं तव्हांजो बर्फ़ भी पइजी वई 20 रुपए खां सिर्फ़ु हिन में शरबत पवंदो। थोड़ा पानी भरे कूलर में थोरो थोरो भर दे सफा थोरो घट 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 हाँ बोतल में आती है भाई आए बटो हाथ पत्ते गए जो बारन के जा थोड़ा पत्ते गिलास दी ना जल्दी कर पापा पंखिया
दोस्तों तमाम घणी रश गर्मी की वजह से हर कोई बार वडो चवे तो असां थद जो मज़ो वठूं ऐं थधो शरबत पीऊं। एंड थियण वारी आहे दोस्त के पीआरियो मां तो यार तू थोड़ी मदद करे आवाज़ ॿुधो था न ॿारनि जो।